वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। कियां थी तबियत हाणे? हाल थी पुछी या मुझे तंस थी करी? मुझी कंहिं भी गाल जो भले तू गलत मकसद कजो, पर मुखे तुंहिंजी सेहत जो इलाही फिक्र हुंदो आ। हाँ मुझे खबर है तो फिक्र छो आहे। तो इन गाल जो फिक्र आहे तो मां जिंदा छो आया उन्हनि निभागन मुखे ये जीरो किए छड़े दिनो हा ना? ॾिस शहरोज, तुंहिंजे हुजण सां न को मुखे नुक़सान आहे, तुंहिंजे न हुजण सां को मुखे फ़ाइदो भी न आहे। इन सूरत में जेकॾहिं तूं जहिड़ो भी आहीं या मोल भी आहीं, कोई भी मुखे को फ़र्क़ु नथो पवे। ठीक आ, जेकर इहा ॻाल्हि आहे त ख़ैर आहे, पर मूंखे शक इहो हुयो त किथे इहो हमलो मूं जे मथां तो त नाहे करायो। तौबा अल्लाह साईं, तौबा तौबा। तो जहिड़ो शकी इंसान न पूरी दुनिया में मूं नाहे ॾिठो। किथे ही सभु कुझु न शमसू त नाहे कयो? शमशू सां भले मुंहिंजा केतिरा भी इख़्तिलाफ़ हुजनि, पर लिकी वार करण वारनि मां हू कोन्हे को। इंसान जे खरण जी का बि मुद न आहे इनजे करे त चवां थो उन ते अंधो एतमाद न कर त बहितर थी। जेकॾहिं हू खरियो भी हूंदो त मुंहिंजो हिन सां छा? मां तुंहिंजी ब्लैकमेल में न अची सघियसि त शमशू कहिड़ी भाग जी मूरी आहे? हाँ, चांडोकी तो मानी छो न खाधी? तोखे ख़बर आ रिस्क के पुठी ॾियण सुठी ॻाल्हि न आहे। मुंहिंजो खाइण पीअण ज़हर करे हाणे चओ था त रिस्क के पुठी ॾियण सुठी ॻाल्हि न आहे। पर इन सॼे मामले में मुंहिंजो ॾोह हुजे त ॻाल्हि कर। तव्हांजो ॾोह इहो आहे त तव्हां में औलाद जे हक़ ख़ातिर विढ़ण जी हिम्मत न आहे। बहादुर मायरूं औलाद के हालतुनि जे रहम करम ते नाहे छॾींदियूं। चांडोकी तुंहिंजो बाबा मजबूर आ, तू समझी छो नथी? कुछ समझण जी कोशिश कर। मां ॼाणा थी त खान बहादुर ॾींघो माण्हू आहे, पर ज़िंदगी ऐं मौत जो मालिक न आहे। बाबा खे इनकार करण जी हिम्मत करणी पवंदी। तुंहिंजे बाबा जे गुज़रियल वक़्त जे कारनामनि खां खान बहादुर चङी तरह वाक़िफ़ आहे, इन करे उन जो ख़्याल ज़रूर रखंदो। पर तुंहिंजो बाबा लोक लजा खां ख़ामोश आहे। न अम्मी, बाबा साईं ज़र अली जे बारे में ख़बर पवण खां पोइ मूंसां नफ़रत करण लॻो आहे। चांडोकी इहा तुंहिंजी कम अकली आहे। माइट औलाद खां के ग़लत ॻाल्हि ते नाराज़ त थी सघनि था, पर नफ़रत नथा करे सघनि। एनीवे बाबा अचे त मां उन खां पुछंदसि, तेसि ताईं मानी न खाईंदसि। शामराद, छा तो समझी त खान बहादुर जे पुट ते इहो हमलो केर तो करे सके? खुदा खे मालूम इहा कंहिं हरकत कई आहे। वॾनि माण्हुनि जा दुश्मन बि खोड़ आहिनि। शामराद, पर ॻोठ में त ॿियूं ॻाल्हियूं पियूं हलनि। अलाए कहिड़ियूं? ॿुधूं पिया त तुंहिंजे पुट मल्हार नाग जे ॿिर में हथ विधा आहिनि। कंहिं हलाई आहे इहा ॻाल्हि? केर तो मूंसां ॻुझ में दुश्मनी करणु चाहे? मूं त इहा उन जी ख़बर ॿुधी आहे। भला आलम, या कंहिं फूक ॾिनी हूंदी। बहरहाल शामराद, तोखे कावड़जण जे बदिरां इन ॻाल्हि ते गौर करणु खपे। अॼुकल्ह जे छोकिरनि ते को भरोसो न आहे।
इहो त ठीकु आहे, पर मल्हार अहिड़े क़दम खणण खां पहिरें 100 भेरा सोचींदो। इहा ॻाल्हि मूंखे आगाह करण खां पहिरें नथो करे सघे। मूमल जे चवण मुताबिक़ चांडोकी जे निकाह जे लाइ खान बहादुर तोसां ज़िद कयो आहे। उन खां पोइ मल्हार ॾाढो ततल आहे। खान बहादुर अॼु मूंखे सोचण ते बि मजबूर करे छॾियो आहे। धणी बख़्श, लॻे थो त मूंखे उछलायल बंदूक ॿीहर खणणी पवंदी। कारतूस सभु घटि आहिनि, हिकिड़ी वाधारी बंदूक बि खपंदी। अदा चांडोकी खां बंदूक वठी अचां? हुननि वटि हिकु पूरो कमरो बंदूकनि सां भरियल पियो आहे। हा दी, छो न कमरा भरियल हूंदा। चाचो शाह मुराद जवानी में हुयो पाछारीदार, कंधार हिक खां हिकु ॾुआरी दोस्त हूंदासीं। हथियार त ॾिनो हूंदो। पर अदा तोखे वधारी बंदूक छाजे लाइ खपे? तो वटि त पंहिंजा हथियार आहिनि न, ऐं सोढे मल्हार वटि बि पंहिंजा हथियार आहिनि। पोइ अदी रब्बू अलाए छो सुबुह खां ज़िद कयो वेठो आहे। रंब पई थी पएसि त राताए में मां तव्हां सां गॾु हलंदुसि। रब्बूअ जे आसरे ते तव्हां बि कोट फतेह कयो अदा। रब्बू त आहे सखड़ी कुनी वांगुर जेका घणो उभामंदी आहे। ख़बर अथम अदी, चङे नमूने ख़बर अथम। रब्बू केतिरो कंधार आहे, मुड़ुस ऐं भाड़े जी ख़बर पवंदी आहे। मैदान में लाइदा ॾिसूंसि केतिरो पाणी थियसि, सभु ख़बर पइजी। पर अदा गुलाम रसूल संभरियल आहे। जेकर तव्हांखे विंदे ॾिठई न त तव्हां सां गॾु हलण खां कोन मुड़ंदो। मां हींअर ई निकिरी थो वञा मल्हार वारनि ते। सिजलण में भई कलाक ॾेढ बचो। असांखे बि इहो कमु राति जे अंधेरे में ई करणो। सुबुह जे अचण खां अॻु में मां निकिरी वेंदुसि। बाक़ी अलाह खे पारत घर जी पारत हुजे। अदी दुआ कजांइ। फी अमानुल्लाह। अदी रब्बू अचे न, तेरी खे खानू वारे बाग ॾे त मोकिलिजांइ। मां उते आहियां। अलाह जी अमानत हुजे। असांजे लाइ दिलि सां दुआ कजांइ त बाबा खे वठी पोइ ई अचे। फी अमानुल्लाह। फी अमानुल्लाह अदा। सभु सोभ माणे वापसि अचिजो। पंहिंजे पुट मल्हार जे हवाले सां जेकी ॻोठ में अफ़वाह शुरू थिया आहिनि, शल खान बहादुर जे कन ते न पवनि, न त इन जो नतीजो इलाही ख़राबु निकिरंदो। माण्हू भले पिया भौंकनि, पर पंहिंजे मल्हार त ख़ातिरी ॾिनी आहे न त शेरोज़ जे हमले पोयां हुनजो हथु कोन्हे। अलाह कंदो ईअं ई हूंदो, पर जे मल्हार जो को अमल दख़ल हूंदो तॾहिं बि मुड़ुस थी मुंहुं ॾिबो। मतिलब त मल्हार जो भरजलो थी बीहंदुसि। तूं सिर्फ़ु मूंखे हथरनि वारे कमरे जी चाबी आणे ॾे। साईं, अॼु भला तव्हांखे छा थियो आहे? जवानी वारे दौर जूं ॿोलियूं पियो ॿोली। शींहुं भले पोढ़ो थी वञे, पर रहंदो शींहुं शींहुं आहे, गिदड़ कोन थींदो आहे। साईं, अॼु त इहे ॻाल्हियूं कंदे वणो पिया। चांडोकी मूंखां ॾाढो नाराज़ हूंदी, सॾु करीस त दिलदारी ॾियांसि। हाणे शेरोज़ खां संग ख़तम समझे। सच्ची बाबा साईं? हा मुंहिंजी शहज़ादी थी। आऊं अॼु इहा कच्ची तंद टोड़े आयो आहियां। आई लव यू बाबा साईं। साईं, मूंखे तव्हांजी इहा रमज़ सम्झ न आई। तव्हां में इहा ओचितो खान बहादुर खे इनकार करण जी हिम्मत किथां आई? हूअं त तव्हांजे दिलि में खान बहादुर जो वॾो डपु हो। पंहिंजे बचनि जी हिफ़ाज़त लाइ झिरकी बि बाज़ सां अटकी पवंदी आहे। आऊं त अशरफुल मखलूकात इंसान आहियां। अम्मी जेके तव्हांजी जवानी जो कहाणी ॿुधाईंदी हुई बाबा साईं, अॼु मां तव्हांजो उहो रूप पंहिंजी अखियुनि सां ॾिसी वरितो। मूंखे तव्हां ते फ़ख्रु आहे बाबा साईं। खान बहादुर जे पुट सां तो चांडोकी जो संग तोड़े त छॾियो, पर छा तूं हिनजी मोहबत क़बूल करे सघंदी? अॼु त असुल चिल्लाइण जो नालो ई नथो वठे। ईअं थो लॻे ॼण ॾींहुं को 100 साल जो थी वियो हुजे। रोज़ तकिड़ो लहंदो, अॼु त ॾिस को लठ जी ॻाल्हि करे थो। मुंहिंजा राणा इंतज़ार जा ॾींहं डिघा थींदा आहिनि। साले सोढे खे नओं इश्क लॻो आहे, सो इंतज़ार जी टे घई वेकर मापण शुरू कई अथई। अॼोको मामिलो रुगो हल करे अचो, सोढे वारे इश्क खे बि ॾिसूं था। साले सोढो शादी खां पोइ फ़ाइदे में रहंदो? सो भला कीअं? साले
हिन खे ॿार पैदा करण जी ज़रूरत ई न पवंदी। जॾहिं न पंहिंजी घरवारी खे वठी ॿाहिरि घुमंदो त अनमाक ॾिसी ख़बर छा चवंदा त कंहिंजे ॿार खे वठी तो घुमाईंदो। यार वॾा ला आयो ला किसम चलो भाई सही मिली में तो फुट पट्टी दस जदी साले यार तू तो सियाणो माण्हू तू तो छड हिने अचाणे त तू बि वठ त बनाए दे यार। दिया वे वे मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। बाबा पक सां तोखे न इन फापुल धूती मुंहिंजी का दाह ॾिनी हूंदी। ॿाहिरि इन धूतीअ खे मूंखे रुगो तोखां इहो पुछणो हो। मां तुंहिंजे विहां जे बारे में सोचे रहियो आहियां। धीअ तूं जिथे चवें उते तुंहिंजी शादी कराईंदुसि, छो त तूं मुंहिंजी प्यारी लाडली धीअ आहीं। बाबा मां ढोरनि खे गाह ॾेई अचां? धीअ पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾे, पोइ भली वञो। तुंहिंजी मर्ज़ी आहे बाबा, मां कहिड़ो जवाबु ॾियां? धीअ असांजे दीन में हिदायत कई वई आहे त पहिरियों पंहिंजी न्याणीअ खां पुछो पोइ उनजी शादी कयो। मां तुंहिंजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ कॾहिं बि तुंहिंजो संग कंहिंखे कोन ॾींदुसि, इहो ॿुधाए छॾियां। बाबा जॾहिं दीन छोकिरी खे चूंड जी पसंदि जो हक़ ॾिनो आहे त पोइ असांजे समाज में छोकिरी जी पसंदि हुनजे मथां कारियां जो दाग छो बणिजी वेंदी आहे? मर्द जी गैरत हिकदमि छो जागी पवंदी आहे हिन ॻाल्हि ते? इहे समूरियूं असांजे जागीरदारी निज़ाम जूं बिदतूं आहिनि। वॾेरनि जे असर हेठि रहंदड़ माण्हू कूड़ी अनाज खे बि गैरत था सम्झनि। मां त सम्झां थो हिन मौसूम न्याणियुनि जे पिटुनि जे करे असांजो समाज तरक़ी नथो करे सघे। धीअ ॾाढो ख़बर हुयो देर छो कई? चिबड़ खां न पहरेदारनि जो अहिड़ो बंदोबस्तु करे आयो आहियां, चाह में नशो ॾेई आयो आहियां जो असली सुबुह ताईं सुक। सुबुह ताईं त सुक हूंदा, पर ईअं न थिए जो मथां साले वारनि खे हमले करण में देरि थिए ऐं तुआरनि हमरान जो नशो लही वञे। तूं को बि फिकुर न कर, जाग ई न थींदनि। बसि यार तोखे हर ॻाल्हि जी पारत आहे। तो त यार मूंसां ॾाढो निभायो आहे। यार तुंहिंजा थोरा मां ॾाढो लाहे न सघंदुसि। बसि हर ॻाल्हि जी पारत हुजे, पर तूं ख़्याल सां कजांइ, वरी ॾिसजांइ। तूं परेशान न थी, बंदोबस्तु अहिड़ो कयो अथऊं न जो तूं बसि आराम सां निकिरी वञजां। शहरोज खान, बाबा तुंहिंजी कंहिंसां का ज़ाती दुश्मनी या को झेड़ो रहियो हुजे त ॿुधाए मूंखे, छो जो आउं हिन मामले जी पूरी तरह सां जांच करे रहियो आहियां। न बाबा साईं, मूंखे त को बि अहिड़ो माण्हू नथो लॻे त को जंहिं मूं ते हमलो करायो हुजे। नहीं मुझे कैसा दुश्मनी भी आहे। थी सघे थो शहरोज खान जी सताई औरत उन हिन ते हमलो करायो हुजे। रुखसार ॻाल्हि करण खां अॻु में मौक़े ऐं महल खे नज़र में रखबो आहे। मुंहिंजे पुट जे मथां कातिलानो हमलो थियो आहे। तोखे मज़ाक सुझी आहे? साईं तव्हां ग़लति पिया सम्झो, मां त सीरियस ॻाल्हि कई आहे। मां तव्हां औरत जे तरफ़ां इहो वार कयो वियो हुजे। औरत मां तुंहिंजी छा मुराद आहे? सही इशारो ॾे, कहिड़ी औरत? बाबा साईं हिन जे मथां तव्हां ध्यानु न ॾियो, ये त सदाईं हवाई फायर कंदी आहे। न शहरोज खान, न इन ॻाल्हि जी बि जांच करणु ज़रूरी आहे।
ॾाढे पंहिंजो कमु बख़ूबी निभायो। मां ॾाढे सारा प्रेमियुसि मूं ई चयो कहिड़े तरीक़े सां पहरेदारनि खे नशो ॾेई टुन कर जीअं पाण सभु कमु बेफ़िक्री सां कयूं। अचो कान वंदा चिबड़ खान मूं गेट वारनि खे नशो ॾेई सुम्हारे छॾियो आहे। बाक़ी फेरे वारा गेट ते न ईंदा आहिनि। दादा जेसिताईं न मां जीअरो आहियां त तुंहिंजा इहे एहसान मां ज़िंदगी भर लाहे न सघंदुसि। जेकॾहिं लाहे न सघियुसि न ॻाईंदुसि ज़रूरु। चिबड़ खान मूं तो ते ज़ुल्म ऐं सितम कया, एहसान जी का बि ॻाल्हि कान्हे का। हीउ त अज़ालो चइबो। मूं तोखे क़ैद दौरान ॾाढो सतायो, तो ते मूं ज़ुल्म कया। दादा भली मां मरी वञा, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी पंहिंजे ज़हन में विहारे छॾिजांइ, माण्हूअ जी अॻियाड़ी न पछाड़ी गणप में ईंदी आहे। शैतान शुरूआत में केॾो न सुठो हो, पर आख़िर में तड़जी वियो। होडना हस्ती टामो कई धरती, होडना हस्ती बण जी वई बस्ती, वेरुन जी बस्ती, वेरुन जी बस्ती, वेरुन जी बस्ती। वेरुन के डावे समटाया, धरती विकणी दे समटाया, मटाया मटाया। वेरुन के डावे समटाया, धरती विकणी दे समटाया, हक सच जासन दे समटाया, केडी बदबख्ती, वेरुन जी बस्ती, वेरुन जी। साले सब्र कर। साले मां सम्झां थो त चौकीदार जागी पिया। दादा अॼु जेको बि साले जे साम्हूं ईंदो साले उन खे पंहिंजे सिर तां सदको करे कोन्ह। हा हे छा थियो? पासे खां फायरिंग? हा साले सवालनि में वक़्तु न विञायो, जल्दी वञो, निकिरण जी कयो, पहरेदार सुजागदी पिया अथव। प्रभु असां जिन पासे ॾांहुं आया आहियूं उन पासे ॾांहुं न हलंदासीं। तूं बाबा खे वठी उन पासे ॾांहुं निकिर त असां हिननि जो हेॾे ध्यानु भटकायूं। हिमत कर, निकिर। ठीकु आहे भाउ सालिया, तव्हां को फिक्र न कयो, मां चाचा साईं सां गॾु आहियां। छा हेॾे कर, तूं मज़दूर आहियां चओ त मूंखे केली था लॻो। अचो
लगे तो मल्हार अंदर जख्मी थी वियो कोट खे ॾेई छॾियो अंदरि पहरेदार में असां हुनखे संभाले न सघियासीं लॻे थो चौकीदार सां पकड़िजी पियो हुजे साले मां त चवां थो हल मल्हार जी मालकी कयूं यार असांजो शेरिया जी हो जाओ वापस हलण वञा मौत जे मुंहं में पवणो आहे चुप भले मौत अचे पा मल्हार खे अकेलो कोन छॾींदुसि को मुंहिंजो यार आहे सिर जी बाज़ी लॻाए मुंहिंजे आसरे आयो आहे मां हुनखे छॾे वञा न थी साले समझण जी कोशिश कर चाचे खे आज़ाद कराए वाले मल्हार खे भी आज़ाद कराईंदासीं समझो थोरो साले मुझे ॻाल्हि ॿुध महाराणी निकर महाराणी ॾाॾे खे फोन कर नंबर मिलाइस पुछा करिस त मल्हार किथे आहे मिलाइस फोन खणो ॾाॾा फोन खणो ॾाॾा मारो यार मल्हार अंदर अची वियो आहे कोट में हाणे इहा ख़बर न आहे त ज़ख्मी आहे या पकड़िजी पियो पारो कर ॾाढा ख़बर वठी ॾे हाँ उहो मारिजी वियो आहे ऐं लाश पहिरेदारनि हथियो करे रखियो आहे अच्छा ॿुधो तव्हां हितां भॼण ई कयो वॾा कटका तव्हांजे पियो आहिनि मूंसां ॻाल्हि छो न करे ॾाॾे जी छा थियो मल्हार जो छा थियो छा ॿुधाई इहो ॿुधाए त मल्हार अंदरि मरिजी चुको आहे अल्लाह छा मल्हार मारिजी वियो छा जवाब ॾींदुसि मां हाँ कहिड़ो जवाब ॾींदुसि चाचे शाह मुराद खे मां कहर थियो साले कहर थियो मल्हार चाचे मुराद जो आख़िरी सहारो हुयो आख़िरी सहारो छा थी तो हाणे छा हुनखे चवंदासीं असां रुली त मूंमल वई वीचारी छो त मूंमल मल्हार सां शादीअ जा ख्वाब पे ॾिठा हुनजे लाश खां सवाइ त ॻोठ में था हली सघूं ऐं हुनजो लाश हथ करणु हाणे त नामुमकिन आहे आख़िर कजे त कजे छा लाश त ख़ैर मिली वेंदो इहे थींदो आहे कबीला जड़नि में थींदो आहे भले कहिड़ी दुश्मनी हुजनि पर लाश वापसि ज़रूरु मिलंदो आहे खान बहादुर जो बिजार खान सां हाणे ठाव थी वियो आहे मां त चवां थो हितो जल्दी हलो त हुनखे सॼी आगाही ॾियूं पति बानू मूंखे सही चयो चाचा मल्हार खे पाण सां साण न वठी वञे हे हिकिड़ी राति घर न ईंदो आहे त हिनजे घर वारनि खे सुकून लाइ हूंदो सॼी राति पिया जाॻंदा आहिनि छा त जवाबु ॾींदुसि मां साईं ख़ैर त आहे न अञा जाॻो पिया सुम्ही पियोसि पर हिकु किने ख़्वाब जे करे जागी पियुसि ऐं मल्हार जे हवाले सां ॾाढो परेशान आहियां साईं अहिड़ो कहिड़ो ख़्वाब ॾिठो अथव जो तव्हां एॾा परेशान थी विया आहियो अल्लाह ख़ैर कंदो असांजो मल्हार को खीर पिया ॿार त कोन्हे जो तव्हां एॾा परेशान पिया थियो ही पहिरियों भेरो आहे जो मल्हार बिना ॿुधाए घर खां ग़ाइबु आहे सोढे ऐं साले ॿिन्ही खे मूं फोन कई पर फोन खणनि ई कोन पिया मल्हार घणो उन्हनि सां ई गॾु हूंदो आहे किथे टई ॼणा खूनी कोट ॾे त कोन हलिया विया साईं उन ते हमिलो करण कई ॾींहंनि खां मल्हार इहे वायूं कढंदो रहंदो हो ओॾा काह जी हाणे कहिड़ी ज़रूरत आहे बिजार खान बहादुर सां ठाह में साले जे पीउ खे आज़ाद करण जी हामी भरी आहे पोइ इहा ॻाल्हि त खान बहादुर साले खे ज़रूरु ॿुधाई हूंदी इहा मूंखे ख़बर कान्हे पर खान बहादुर साले जे मामले ते बिजार खान सां ॻाल्हायो आहे इहा हुनजे वाता ख़बर पई आहे त इन जो मतिलबु त इहो ई थियो न साईं त हू खूनी कोट ॾे कोन विया हूंदा के शादी या के मेले में विया हूंदा ओ दा शामराद आयो या अल्लाह तू ख़ैर कजां अवेलो टाइम थियो आहे अलाए केर दर ते हूंदो राय छा थियो ऐं मुक़ाबलो थियो तव्हांजे पुट मां हमले में मार दी वॾो नुक़सान थी वियो सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।